मंसूर खान हे ॿई कातिल आहिनि। हाणे त तव्हांखे यकीन अची वियो हूंदो। दिलवार खान, मूं अकबर खान सां ॻाल्हियूं तय करे छॾियूं आहिनि। जीअं कातिलनि खे हुननि जे हवाले कंदासीं तीअं उहो चाकर खान खे आज़ादु करे छॾींदो। बाबा साईं, जीअं तव्हां चयो तीअं असां कयो आहे। तव्हांजे चवण ते ॿ हमराह बि मारिया अथऊं। हाणे ख़ुदा जे वास्ते असांखे बख़्श कर। दिलावर खान ॾिस, असां मरण नथा चाहियूं, असांखे बख़्श कर। मुराद तूं मिनथू करीस। हा बाबा साईं, सही थो चए, सही थो चए। ज़रूरु बख़्श करियां, पर तव्हांजी ज़िंदगी मुंहिंजे सोट चाकर खान जी ज़िंदगी खां वधीक क़ीमती न आहे। हीअ असां सां सरासर धोखो आहे बाबा साईं, सौ सिधो धोखो आहे। तव्हां त सावर खान सां धोखो कयो आहे ऐं धोखे जो अंजाम धोखो ई हूंदो आहे। यार मुराद, हिते का बि उमेद न आहे। अकबर खान खां हाली माफ़ी घुरंदासीं। सही थो चई, सही थो चई। उन में ॿाना बि उमेद न रखिजो। अकबर खान खां जेको बि माफ़ी घुरंदो आहे न, उनखे ॿीहर ते उनखे सज़ा ॾींदो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे मौत आसान मिले त मुंहिंजो हिकु मशवरो वठिजो, उनखां ख़ैरात बि न घुरिजो। मंसूर खान, हे ॿई मुआंडा तव्हांजे हवाले। जेके माण्हू पंहिंजनि सां गद्दारी करे अचनि उहे असां सां छा वफ़ा कंदा? यार दिलावर खान, जेके असांजा 5 लख रहियल अथई उहे मूं वारे पीउ खे ॾई छॾ, जीअं हुनजे पीरे में कमु अचनि। ज़रूरु ॾींदुसि, उहो मां तुंहिंजे पीउ रूंडे खे ज़रूरु ॾींदुसि। उनजे तूं बेफ़िक्र थी वञ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।